अच्छी दाढ़ी अटो ख़राब। दोस्तों सिंध जा ब नवाब हुआ जे दंगई पलई हुआ, तिन मां हिकड़े हिक अच्छी दाढ़ीअ वारे माण्हूअ खे मुक़रर कयो जेको बे नवाब जी जुई मां गरट गरट छोकरा बरगलाए ईंदो हो, जिन खां ढगन ढोरन चारण ऐं ॿी ख़िदमत चाकरीअ जो कम वरतो वेंदो हो। बे नवाब वरी हिकु चालाक गभरू छोकरो पाण वटि रखियो हो, जेको वरी हुन नवाब जी हद मां अच्छी दाढ़ीअ वारनि खे ॾटा सटा ॾेई खेनि पंहिंजी जुई में आणे कढंदो हो, जिते उन्हनि खां चकीअ पीअण जो कम वरतो वेंदो हो। हिकड़े ॾींहुं पोढ़े ऐं छोकिरे जो हिक ॿिए सां पलव पयो। पोढ़े पव पचायो त आउं हिन छोकिरे खे हेठायूं मथायूं ॾेई पंहिंजी हद में वठी वञा। छोकिरे ख़्याल कयो त आउं हिन पोढ़े खे साण वठी वञा। ॿई पंहिंजे पहन गहन में मस्त ऐं मगन। नेठि जॾहिं हिक ॿिए जे ड्रह बड्रह थिया तॾहिं छोकिरो ट्राढ़ ॾेई रोईंदो रोईंदो चाचा साईं कंदो अची पोढ़े जे पेरनि ते पयो। रोए जो रोए पयो, ज़ारो ज़ार। पोढ़े खे हुन जे रोइण ते रहम अची वियो। सो गिराटड़ी पाए पुछाईंसि त बा रो न, ख़बर कर त रोई छो थो। छोकिरे ॾाढो ढंग पेच ऐं फंद सां छंद करे चयो त चाचा साईं, बाबो वीचारो राह रबानी वठी वियो, अम्मा ऐं 3 भेनरूं छॾे वियो आहे। ॾोकड़ पैसो ऐं ॿनी ॿारो बि आहे, पर संभाले केरु। अम्मा चयो त पुट तुंहिंजो चाचो हितां रुसी हलियो वियो आहे, उनखे ॻोल्हे फोले अच। ॾस पंध ऐं जेकी पार पता ॾिना अथसि से सभु चाचा तो में आहिनि, सो महिरबानी कर हाणे हल ऐं हली सार संभाल लह। मतलब त छोरे अहिड़ा त हीला हलाया जो पोढ़ो फरेब में फासी वियो। छोकिरे खे चयईं त पुट माठ कर, रो रड़ न, मूं सभु कावड़ छॾी, हल त हाणे ई हलूं था। छोकरो अॻियां पोढ़ो पोयां। जॾहिं मुक़रर जुई जे भरिसां आया तॾहिं छोकिरे पोढ़े खे चयो त चाचा तूं हलो इन ई जाइ में त आउं झंग जो ख़्याल लायो अचां थो। पोढ़ो ख़ुशीअ सां सिराए में घिड़ियो। उते त अॻे ई जवान इंतज़ार में वेठा हुआ, जिन पोढ़े खे पहुचंदो ॾिसी झले चकीअ ते विहारियो। कासो अन्न जो ॾेई चयाऊंसि त पीओ अन्न, न त सिर जो ख़ैरु न थींदई। उते पोढ़े सम्झो त मार छोकिरो त रांधणी वियो। भला हिकु पीर सन, ॿियो जंड्र गरो ऐं अन्न घणो। वीचारो सो करे बि त करे छा। जे तकड़ो थो हलाए त अन्न ॾारो पियो थिए, जे होरियां त अटो न पियो निबिरे। अची वियो सूरन में। मथांसि बीठल माण्हू थोरो ऐं ॾडरियल अटो ॾिसी खेसि चवनि था त पोढ़ा ही छा थो करीं, अच्छी दाढ़ी ऐं अटो ख़राब। मतलब जॾहिं को कमु कंहिंजी लियाक़त मुताबिक़ कयल न ॾिसण में ईंदो आहे तॾहिं ईअं चइबो आहे त अच्छी दाढ़ी अटो ख़राब। दोस्तों हिन चवणीअ जे बारे में अव्हां छा ॿुधो आहे ऐं छा सोचियो आहे, कमेंट बॉक्स में ज़रूर ॿुधाइजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मीज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे मोकल ॾियो। अल्लाह वाही।